शाना छा थियो आ? पेरी तो का यो पूछा तू वे किते मां कमद में वियो हुअमि। कमंद में वे कमद में वॾो मज़ो खोसा हेॾियूं हेॾियूं खुलियूं पिया ॾेखारनि। अच्छा अल्लाह तो के केड़ी दिखारी मूंखे अहिड़ी ॾेखारनि जेके चवनि पिया पिण शैम्पू ते यूज़ कंदा। अल्लाह बाबे मुंहुं ॾिसो ॼण बोड में कोरो लुड़ी आयो। अल्लाह माण्हू घटि बाक़ी जानवर घणो थो लॻे। हा बाबा हुकुम कर। माशाल्लाह ये सैंडल पाया आहियूं पाण वारो मुंहुं पाया आहियूं। मुझे दे आलो ने चड्डो जो पाया हुए कुत्ता गिड़ी वई आ बाबा कुत्ता त घिड़िया खेर अछो पुछ में हथ विझंदे। अच्छा मूंखे कम ॿुधाए हा कम कहिड़ो ॿुधाए छा पियो पुछी अमा अमा हा अमा किथे आ माणे त ओॾे वेठी आहे वणनि में वणन में मुआरी मां ख़बर काॾे वई आहे मुआरी मां वई आहे खोसनि जे अरे तोखे ख़बर भी है ना खोसन से मुझी कोन लगंदी है वारे बाबा तोखे ख़बर ई न अमा जो मथो मथे ते यारी आहे खोसनि खां आशिको से हाणे खां पोइ तुंहिंजो वात पटियो पियो अमा आशिक सां गॾु लाटू थी फिरा वई। अच्छा हा बाबा हा वात में एॾी धप अथई अमा अञा ताईं रिलका धोईंदी अथई अमुआ आस्ते खिल ॿोकी न फाटी पई तुंहिंजो भी वात एॾो वॾो आहे छो होटल खोल दे वे या पेरी छो बाबा पहिरें पुट थींदे हाणे कम ई ॻाल्हि ॿुधाए कम जी ॻाल्हि ॿुधाए हा बाबा मुंहिंजी उहा करा छा जेकी नंढे हूंदे तो कराई तोर न न उहा थियल आहे ॼटिया पुट टियों चकर कराईंदे ॿ चकर धका करे कराईंदे आशिक कंदई न आशिक माशाअल्लाह ए त कासाई थो लॻे आशिक न कंदो इहो ॿियो कमु कंदो आहे छा कराई ॿुधाए हाँ बाबा मुंहिंजी शादी करा अरे मुंहुं ॾिठो अथई छो छा थियो ॾिठो अथई मुंहुं पंहिंजो ॾिठो छा अथई थियो आ पिछनी आ पुट छा थियो आ ये ठोशो छजे में से गवा त मां निकिरी ने अरे तू पंहिंजे पेरनि ते त बीह ए भाई पिणे पेरनि ते बीठो आहियां बाबा शादी करा मुंहिंजी रंग ॾिठी अथई ओ असल घर जो घर में आ चवंदा आहिनि खॾ घर में आ किचिरो ॿाहिरि न उछलायो उहो कीअं पाण घर में घणा भातियूं चार कहिड़ा कहिड़ा हिकिड़ो तूं हा हिकिड़ो तुंहिंजी मां हा हिकिड़ो आऊं हा हिकिड़ो तुंहिंजी मां हा अरे तो कां सां शादी कई तुंहिंजी मां सां मां बि तुंहिंजी मां सां छो हिफ्ज़ो कोन ॾींदे आ अरे ॾाढी अथई पासो भॻल आहे न बिछनी आहे पुट ॾाढी अच्छा आहे पोइ पछाड़ी में एंजॉय कंदी चढ़ा छड़ी मरंदी मलाइक मोचड़ा ठोकींदा शादी करा बाबा रन ॾिठी अथई रन ॾिसां थो भला का न का मां फासायां थो हा हा ए ॾिसो मुंहिंजे पीउ मुंहुं ईअं न आहे केरु जूस पी ईअं ठका कढाईंदो हला बोड में हेड़ा कोरा लुड़ी ईंदा अथव न हे तुंहिंजे वारनि में बम फाटो अथई या हा बम फाटो आहे ज़ख़्मी थी वियो आहे ॾिस पोयां खॾो बाबा बाबा शादी करा वारो कर मुंहिंजो हा थो फाटई अच्छा तुंहिंजी अमाई फिल्म ॾिसी ॾिसी बोर थी वियो आहे चुमी रगो ईअं चंबड़िया पिया कुते वांगुरु थोरो ठोशा हुजनि न तोरी पोड़ी भी सफा कमाल जी अजे पुराने दौर जी टीवी ए ॾिसो ॼण खट मां पाव निकिरी वियो बाबा हा तूं वञ मां छोकिरी कान का फासायां थो पक्की ॻाल्हि आहे वेंदे तूं वञ ईअं कर न तूं वञ मां छोकिरी फासायां थो पोइ दोस्तनि खे दावत ॾिज अच्छा वेंदे धिको जे सही आहे मां वञा हलो ए बोर्ड वालो लॻे थो पी मटाइणो पवंदो को खोसो तारणो पवंदो इन जो जूस ई निकितल आहे हलो मैं को वञे ॼमे ई न पियो ॼटे पुट बाबो ताई 50 जो नोट पई ॾेखारे त पोइ पियो मुंडी कढे दुआ कयो का छोकिरी अचे टियों ॾींहुं बि खतड़ा खयो पिया वञनि माइक दे माइक गोड पाए केडी भलिया असांजे घर में त रगो मम्या बचड़ा पहिरीं पुछां किथां आया हेलो इन्हनि मां न आया इंगो बिया कमद में खड़को भला अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम अस्सलाम मौला अली मदद ई त पहचान मां निकरी पई दे खबर है ओके कंजन ना मन करा यो तो बता माशाल्लाह वात गाड़ो दी कुआ खाई आई है दे खबर मथे में बम फाटो दई है छो छाती हो वारे इटड़ी याद है के घुटा दिना बद देखो भाई रे नालो छा दे मैडम मंजो हां भाई रे मां हुआ बेनीम कोहली यो रिच केवा बाबे रखियो न जेटे पुट हां शादी थियल दई बापो बेनिम को दईया बापो हुआ
पूछा केले में को फाकल मिस्त्री खड़ो भेड़े के यार बता चलो याद करो ए छा पाए एडिया जनकना ते वेड़े पी जाए तो पी यार तो याद कोने स्टाइल आ वो याद वाड़ी वाह क्यों नहीं असाई पोड़ी ये पन्ने वारो वगो पाए हाईवे ते बीठी चे बे स्टाइल लालो ही बे खाली पोड़ी बीठी कपड़ो दी यो केड़ो स्टाइल मुआ तुझे छा है मकसद मुझो मकसद इयो लाटू फिराइयो ये वाली छा है ओ यो मना बी गाला प्यार जी शादी चल दई छो वो ही पुछाए दो एडी वडी थी वई चरिया अकेली घुमंदी मानू कुटी दई ना शादी काने थे पो मां बछड़ो हां छा ख्याल छो क्यों टकर मूड ॾिठो रे आने में छो छा थियो डूटरी पांजा मुंह ॾिठो दई जण भेज ते खोली वेठी आ हां माशाल्लाह सोणी तो लगी पई केडी सुनिया यो वारन में एडी खुशबू दे केड़ो शैम्पू ठोकियो दई सनसिल्क वो अन एको सा पगलन गेणा वा ये वाली केड़ो शैम्पू आवे ओ हफ्ते में वार वडा लई त चाहिए कटे पिणे के खारा सही ना ये वाली खुदी हण को भला हुई तो दई छा रोंपो ये वाली छा हो रोंपे में वडो मसो खबर दी की थींदो आ ये वाली के थी दुआ एतरी खुरपी हथ में ॾिना ये वाली छा होंदी है ये न कर आदत बची ईंदी ॿुधई पाड़ो वॾी ज़मीन हूंदी आ पो कोड पाए ये कप में ला पो ये वाली छा होंदो है टंगू खण भी बायन करे पो उन में ये दुतड़ु बारो पा ये वाली छा दुतड़ यो बारे का पो खबर पई जन वाडण में फसंदी छा मकसद मुआ माशाल्लाह मां ये कोती बचंदे वेठी एडी छिती शादी कर भेण भेण वाली तो शादी कया शादी का में हर औरत भेण होंदी है ना बा पर चई दो चाचो खयो न वनी अल्लाह तालियो वेठो ही चे कुले ते तो खणा माशाल्लाह कहते तुम नस नारद न ठोक टेंशन न थी पा चाचा हफ्ते खिलवात न किरी पई चाचो वीआईपी आवा दिस भलो बाबे शैम्पू लगे तो मचानो पनो इनके पी कर आटा पैसा दा कुरान हां पजा बाबे का खर्ची वठने या अल्लाह हिने बारे में चौना सा एकड़ो एकड़ त दोरी अब लिखी जे बुधई अल अबारे चाचा आस्ते अक्षुन होने का दिया तुम चुमी देई हो जे का दिया तुम बुध छोकरी आस्ते किल छोरा ओ जरूर ये परे खानो दे खुजो पियो दे परे दियर भला बुध ये रखा शादी कर न मुसा ओए पोया पोया ए मतलब जा खा थोरो हली देखा दिसा छो मुके वाली छा साथ सजी मंडी त नहीं मुआ छा मकसद है तुजो थोरो होडे हली देखा माशाल्लाह नंबर प्लेट ही कोन दे तो गाड़ी भी नजर अचे या केरा पांजी ठोकींदा थी बुड़ी बुड़ी छुछ ये वाली छा होंदा बुड़ी बुड़ी तुश ओ वीआईपी नंबर प्लेट हां शादी भला थोरो नचऊं उनका नचण ईंदो अथई ओए मां जिथे नचनो हेडा खटा गानो लगाया अल्लाह जिथे नचनो उते फसली ना है तो पर मां छो शादी करें शादी कर शादी में वडो फायदो थई केड़ो फायदो आ एकड़ो त रात यो थद कोन थींदी यो केड़ो फायदो ॿियो आ गोडन में खंग कोन थींदी गोडन में केड़ी खंग थींदी ॿियो वरी ख़बर थी कहिड़ो फ़ाइदो आहे हा। ॿारे खां पोइ खट कंदी चिया 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 छा मकसद मकसद वीआईपी भला थोरो नची ॾेखार तोखे न चढ़ेगा ना गानो ना अगर जीतीस तो ठीक है अब मां शादी न करनी से अगर तू जीते तो मां शादी करनी सही आहे ॿई पासा मूंखे फ़ाइदो आहे जट हल ठीकु आहे अब गानो वाला उहो वाला जे त असांखे पोइ ॿार कढंदियूं अचे बा ओॾे